पीएससी खंड वारो मामलो ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾियो। पीएससी शुगर मिल्स मालिकनि खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। पीएससी जो चवणो त ॿुधायो वञे त कंहिं खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾिनी ऐं कंहिं मोकिली। इहो बि ॿुधायो वञे त कहिड़नि मुल्कनि खे खंड मोकिली वई। फूड सिक्योरिटी सेक्रेटरी जो चवणो हो त खंड ॿाहिरि मोकिलण जो फ़ैसिलो वफ़ाक़ी वज़ीर जो हो, जंहिंजी मंज़ूरी का बि न ॾिनी हुई। फूड सिक्योरिटी सेक्रेटरी जो चवणो हो त खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त हारियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ॾिनी वई हुई। पीएससी चेयरमैन जो चवणो त शुगर मिल्स मालिकनि खे अरबपती बणाइण लाइ खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾिनी वई। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त पीएससी खंड वारो मामलो ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾियो आहे। पीएससी शुगर मिल्स मालिकनि खां तफ़सील तलब करे वरिता। पीएससी जो चवणो हो त ॿुधायो वञे त कंहिं खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾिनी ऐं कंहिं मोकिली। इहो बि ॿुधायो वञे त कहिड़नि मुल्कनि खे खंड मोकिली वई। ॿुधायूं पिया त फूड सिक्योरिटी सेक्रेटरी जो चवणो हो त खंड ॿाहिरि मोकिलण जो फ़ैसिलो वफ़ाक़ी वज़ीर जो हो, जंहिंजी मंज़ूरी का बि न ॾिनी हुई। फूड सिक्योरिटी सेक्रेटरी जो चवणो हो त खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त हारियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ॾिनी वई हुई। पीएससी चेयरमैन जो चवणो हो त शुगर मिल्स मालिकनि खे अरबपती बणाइण लाइ खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾिनी वई।